अब आई मुझे हथ में चाहे जो किताब चाहे ॻाल्हाईंदा हलो परेशान थी हाणे ताज़ो मसइलो थियो आहे अब आई सॼे सॻोरा मुंहिंजे बिठान जिलानी सॼे खबे गौसे आज़म जी औलाद बीठी आहे ऐं मां ज़िम्मेदारी सां ॻाल्हि थो कयां ताज़ो तव्हांजे सिंध में हिकिड़े मौलवी पीरनि जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो लक़ब हिकिड़े सियासतदान खे ॾिनो ऐं जहिड़ो सुवाल तहिड़ो जवाब हुन तौहीन कई फ़कीर सिकंदरी ओड़ो जवाब ॾिनो जो बलोचिस्तान ताईं हमरा हड़ियो पिया अब आज को मुझे मुर्शिद पीर जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी तौहीन करे बेअदबी सां नालो वठे गुस्ताखी करे मुझे मुस्तफा करीम जी हदीस मुबारक वा अबू दाऊद शरीफ किताब जो नालो आहे महबूब फरमायो सैयदा आयशा रिवायत फरमाइण वारी आहे महबूब फरमाए तो अंजिलुन नास मनाजिलहुम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब फरमाए तो माण्हुनि में जंहिंजो जेको रुतबो आहे उन रुतबे मुताबिक उन जो कदर कयो मौलविन के एतराज़ात मुफ्ती साहब असा के इल्म जी गाल कोन कई असा के कुछ जज्बाती जवाब दिनो आ मां चवा तो फितने जो मोह जे करे बंद न कबो त यो क़यामत ताईं हलदो रहंदो जे करे पाक फौज पाक आर्मी जे करे जियोग्राफी सरहदन जे मथा बीठी आ ओ तो हिंदुस्तान वाला अची करे काफिर हमलो था कन त पाकिस्तान जा फौजी उन के गुल कोन दी दाहन बल्कि जवाब जे जवाब में गोली हणदा मां गोली कौन तो हणी सका पर अल्लाह से माके पीरान पीर जे सदके जुबान ॾिनी आहे जवाब ॾियण जो हक़ फ़कीर सिकंदरी खे अॼु आहे क़यामत ताईं रहंदो तो मौलविन के असल में अंजिलुन नास मनाजिलहुम अबू दाऊद शरीफ जी हदीस आहे मां उन मुताबिक उन्हनि खे जवाब ॾिनो चई मुफ्ती साहब असां खे इल्म जो जवाब कोन हे इल्म हथ में खणी आयो आहे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब बाबा ही किताब जो नालो आहे फतावा दारुल उलूम देवबंद रूए ज़मीन जा जेके देवबंदी मौलवी आहिनि ख़ासि तौर ते सिंध वारा ॿुधनि ऐं तअस्सुब खे पंहिंजे अंदरां कढनि ज़िद खे पंहिंजे अंदरां कढनि फितने के पंहिंजे अंदरां कढनि पंहिंजे मौलवी जी ग़लतीअ खे तस्लीम कनि ऐं सिंध में फितनो न वधाइनि मां हुननि खे नसीहत थो कयां मां हुननि खे सम्झायां थो शरीयत जो मसइलो आहे मुल्क जा हालात अहिड़ा न आहिनि असांजी आर्मी अमन कायम करण में पूरी आहे असांजी हुकूमतूं बीमारियुनि जे मसइलनि खे मुंहुं पियूं ॾियनि असांखे हींअर इत्तिहाद इत्तिफ़ाक़ जी ज़रूरत आहे पर अदा इन जो इहो मतिलबु कोन्हे त असां पंहिंजी गैरत विसारे छॾियूं कसम आहे अल्लाह जो बचनि ॿारनि जी गैरत पोइ आहे दिलबर दस्तगीर जी गैरत हाणे हिननि खे असांखे इल्म जो जवाब कोन ॾिनो हाणे मां हिननि खे पंहिंजनि किताबनि मां पढ़ी थो ॿुधायां त तव्हांजा मौलवी छा था चवनि अब मां चयो त वलीअ जी गुस्ताखी करण वारो मलऊन वा फासिक वा मां छा थो चवां हे हिननि जो किताब फतावा दारुल उलूम देवबंद उन में लिखियल आहे त अकाबर की तौहीन करने वाला मुस्तहिक़ ताज़ीर है जेको अकाबिर वलियन बुजुर्गन दरवेशन इमामन इमाम अबू हनीफे इमाम बुखारी के सहाबी या ॿियनि इमामन मां कंहिंजी बि तौहीन करे मां नथो चवां हे पाण था लिखल त इन्हनि जी तौहीन करण वारो मुब्तदी वा फासिक वा बेदीन वा ऐं वाजिब ताज़ीर वा अदा मां देवबंदनि खां पुछां थो त पंहिंजे मौलवियुनि जी फतवा क़बूल अथनि या न यो तो है को आवाज भाई ॿियो ॿुधो हिकु ई किताब फतावा दारुल उलूम देवबंद हिननि जो लिखियल किताब आहे लिखे थो त बुजुर्गों से गुस्ताखी हराम और फिस्क है जेके भी इदारा आहिनि मुंहिंजी हिन क्लिप खे नोट कर अधूरा अधूरा क्लिप खणी करे का बि हिक तरफ़ी कार्रवाई जी केर बि कोशिश न करे बुजुर्गों से गुस्ताखी करना हराम और फिस्क है उन जे जवाब में हिननि जो मुफ्ती पाण लिखे थो सही ये है कि अपने बुजुर्गों से बदकलामी करना हराम है और उलमा की तहकीर करना भी सख्त गुनाह है माता का पूछा तो अबा आलिम जी तहकीर कर कहीं बुजुर्ग जी तहकीर कर उन जो गलत नालो वठ तो उहा तौहीन थी सके थी त छा पीर जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो गलत नालो वठण तौहीन न आहे हलाईंदा हलो उहा तौहीन आहे ऐं ॿियो हिननि जो किताब आहे हेठियां ॿ हवाला हिननि जा ॿियो हिननि जो किताब आहे मौलवी अशरफ अली थानवी
अनफास ईसा किताब जो नालो आहे उन अनफास ईसा में मूंखे कंहिं हिननि जो क्लिप चयो त साईं उन क्लिप में मां पाण हिनखे ॿुधंदो बि न आहियां अनफास ईसा में मौलवी हकीमुल उम्मत हिननि जो अशरफ अली थानवी वो तो लिखे शेख के साथ माना शेख माना पीर शेख के साथ गुस्ताखी से पेश आने वाला शेख के साथ जो निस्बत है माना मुरीदी उससे वो भी मुनक़ति हो जाती है खत्म हो जाती है माबूद हुआ त मुवारी गाल का पोइ हमरा हाने पीरान पीर जो मुरीद बि सदाइण शुरू करे ॾिनो आहे पर हिन जो पंहिंजो हकीमुल उम्मत लिखे थो त जेको पंहिंजे पीर जी गिला कंदो बेअदबी कंदो उन जो नसब खत्म आहे हिननि जे पंहिंजे मौलवी जे मुताबिक़ हे पीरान पीर जो मुरीद आहे पूरी दावा थो करे ऐं अञा अॻिते हलंदो हल शरीयत जो कानून आहे सभु मुंहिंजी ॻाल्हि नोट कयो शरीयत जो कानून आहे अल मर्उ युख़दु बिइक़रारी असां कीअं कोन ॻाल्हाईंदा अणपढ़िया कोन आहियूं कसम खुदा जो मदीने वारे मीर जी छांव रहमत असांजे मथां वसंदी आहे तॾहिं ॻाल्हाईंदा का मुश्किल न आहे जो मिंबर रसूल ते वेहूं था शरीयत जो कानून अल मर्उ युख़ज़ु बिइक़रारी जेको माण्हू पाण इक़रार करे न त हाणे उन इक़रार जो हुन खां हिसाब वठिबो हाणे हिन ताज़ो क्लिप छॾियो आहे उन में चवनि था त बाबा मां इहा ॻाल्हि माना पीरान पीर जो लक़ब सियासतदान बिलावल खे ठठोल ऐं तंज़ में ॾिनो मां इहा ई त ॻाल्हि कयां थो तो इन जॻह ते पंहिंजे पीउ जो नालो छो न खयो इन जॻह ते तो पंहिंजे कंहिं वॾे मौलवी जो लक़ब हिनखे छो न ॾिनो त मां पंहिंजे मौलवी खे क़ाइदे मिलत इस्लामिया चवंदा आहियो तो उहो लक़ब ॾिए सार तोखे ॿियो को लक़ब सिझो ई कोन तोखे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो लक़ब ऐं हिकु दफ़ो न ॿ दफ़ा मुख़्तलिफ़ जॻह ते तूं ईअं चवंदो रहियो आहे मां अॼु हिन मजमे में तव्हां सभिनी जे साम्हूं इहो पैगाम इदारत खे बि ॾियणु चाहियां थो सिंध हुकूमत खे बि ॾियणु चाहियां थो तव्हां सुन्ननि खे बि ॾियणु चाहियां थो कसम आहे ख़ुदा जो मौलवी ग़लती कई आहे जेकॾहिं मौलवी उनजी माज़रत न कंदो असां कानूनी हक़ रखूं था उहो बि अदा कंदासीं पर जेकॾहिं अल्लाह न कयो कानून इहा चारा जो ई न कई त दस्तगीर जा जेके ग़ुलाम आहिनि ख़ातिम आहिनि मुआक़ आहिनि इंशाअल्लाह असां पंहिंजो हक़ वठणु ॼाणूं अञा ॿुधो हिननि खे इल्म थो खपे न मुफ्तीअ जो मां इल्म थो ॿुधायां मुंहिंजे महबूब जी हदीस वा किताब ज़ुहद में इमाम अहमद बिन हंबल रिवायत फरमाई आहे हज़रत मुआज़ बिन जबल जी रिवायत आहे महबूब इरशाद फरमायो त जेकॾहिं के माण्हू खां ग़लती थिए त उन ग़लती सां गॾु नेकी करे तौबा करे अस्सिरु बिस्सिर्रि वल अलानियतु बिल अलानियति जेकॾहिं उन खां ग़लती लिक में थी आहे त लिक में तौबा करे पर जेकॾहिं माण्हुनि जे साम्हूं ग़लती थी त माण्हुनि जे साम्हूं ऐलान करे या महबूब जी हदीस वा फ़िक़ह जा किताब खोली दो वन मबसूत इमाम हाकिम जो मबसूत इमाम मोहम्मद बिन हसन शैबानी जो जेके असल चवंदा आहिनि किताब असुल उहो खोल जेके शरीयत जा किताब आहिनि फतहुल कदीर खोली दो वन फ़िक़ह हनफी जो मशहूर किताब आहे तबयीनुल हक़ाइक़ असांजे फ़िक़ह हनफी जो मशहूर किताब आहे फतहुल कदीर मशहूर किताब आहे बिनाया शरह हिदाया इहो असांजो मशहूर किताब आहे इमाम सरखसी जो मबसूत खोली दो वन सभु जन इहो चयो आहे त जंहिं गुनाह लिक में कयो महबूब जे इन फरमान जे मुताबिक़ लिक में वञी करे तौबा करे पर जंहिं अवाम जे साम्हूं गुनाह कयो आहे ज़रूरी आहे त अवाम जे साम्हूं अची करे तौबा करे अबा तव्हांखे महबूब जे हदीस ते अमल करणु क़बूल आहे ऐं जेके असांजे अहले सुन्नत जा फ़िक़ह हनफी जा आलिम हिदाया में लिखियो पियो आहे फतहुल कदीर में लिखियो पियो आहे तबयीनुल हक़ाइक़ में लिखियो पियो आहे अल मबसूत में लिखियो पियो आहे सभिनी किताबनि में लिखियो आहे जेको गैरत वारो सुन्नी आहे पाण खे हनफी थो सॾाए उहो चवे त मूंखे इहो फ़ैसिलो क़बूल आहे जेकॾहिं क़बूल आहे त मौलवी खे असांजी चवणो आहे मां गुज़ारिश उन्हनि खे कंदुसि कोन मां हिनखे चवंदुसि तव्हांखे मां चवां थो त ज़िद छॾियो हठ छॾियो अजायो तास्तुब छॾियो सिंध खे पंहिंजे इन फितने वारो दर तव्हां खोले करे अफरा तफरी में पैदा कयो आहे मुल्क परेशानी में आहे इदारा क़ौम जी ख़िदमत में मसरूफ़ आहिनि ऐं तव्हां फितना पिया कंदा वरितो ऐं तव्हां छा था सम्झो त तव्हां पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जी गुस्ताखी करे सुकून सां सुम्ही रहंदव असांखे जवाब जो हक़ बि न आहे अल्हम्दुलिल्लाह असांखे कल्ह बि जवाब जो हक़ हो अॼु बि आहे क़यामत ते रहंदो पंहिंजे पीउ में बि ताक़त न आहे जो असांखां जवाब जो हक़ खसे आयत बुधी छॾी अल्लाह से कुरान में इरशाद फरमायो व इदा क़ील लहु तक़िल्लाह
अखदतहुल इज्जतु बिल इस्मि फहस्बुहु जहन्नम वला बि'सल मिहाद। जॾहिं इन्हनि फसादनि खे चयो वेंदो आहे त बाबा अल्लाह खां डिॼो, इरजी अन अक़वालिक व फ़िआलिक, पंहिंजे फेलनि खे छॾ, पंहिंजे गंदनि कौलनि खे छॾ, महिरबानी कर अल्लाह खां डिॼो। त छा कंदा? अखज़तहुल इज्जतु बिल इस्मि, इन्हनि खे कावड़ अची वेंदी, तअस्सुब अची वेंदो आहे। रब फरमायो आहे जेको अहिड़ो इंसान तअस्सुब करे ग़लती ते तॾिजी बीहे फहस्बुहु जहन्नम, रब थो फरमाए हिन जो ठिकानो दोज़ख, हिन जो ठिकानो दोज़ख वला बि'सल मिहाद। अबा असां जो कम आहे शरीयत जो मसइलो बयान करण। अॼु पीरान पीर जा हेतिरा हज़ारे लखनि जी तादाद में मुरीद गॾु थिया हो ऐं कल्ह खां वठी करे पूरी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा इन्हनि जे ख़िलाफ़ हलिया ऐं इहे पुरअमन हुया, पुरअमन रहंदा। अञा त फ़क़ीर सिकंदरी पंहिंजे घर में आराम सां वेठो आहे। मां इदारनि खे अपील कंदुसि, दस्तगीर जा बचड़ा जीलानी सादात सॼी सिंध में रहनि था। अॼु तव्हां सभु हथ मथे करे इहो ऐलान कयो त असां दस्तगीर जे दुश्मननि खां बेज़ार आहियूं, असां दुश्मननि दस्तगीर जन खां बेज़ार आहियूं। असां अॼु बि बेज़ार, सुभाणे बेज़ार, क़यामत ताईं बेज़ार। ऐं अहले सुन्नत व जमात वारनि खे मुशरिक चवण जी जुर्रत न कजां, इन जे करे जुर्रत न कजां। अदाबा खे ॿुधाए त हे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जा लखे किरोड़े मुरीद सभु मुशरिक आहिनि, हज़रत पीर रोज़े धणी जा सभु मुरीद मुशरिक आहिनि, और बहावल हक़ जा सभु मुरीद मुशरिक आहिनि, हज़रत मखदूम सरवर नूह जा सभु मुरीद मुशरिक आहिनि। असां ख़ुदा जो तोखे त ख़बर ई कान्हे, इहो दर न खोल इल्म जो त तोखे ऐन जी बि ख़बर कान्हे। तूं त छा तुंहिंजो नसुल बि पूरो हिते कोन पइजी सघंदो। या रसूल अल्लाह चवण वारनि खे रब सीना इल्म सां भरे छॾे। अब तव्हां हुकूमत खां मुतालबो कयो था त इन माण्हू जे मथां केस दाख़िल कयो, हुकूमत खां असां मुतालबो था कयूं। जेकॾहिं जीलानी सादातनि मां को हुकूमत में ताल्लुक़ रखे थो त इहो उन जे ख़ानदान जो ज़िम्मो आहे, न त मौलवी जे मथां एतिरो लाज़िम आहे त हिकिड़े मिंट जी ॻाल्हि आहे, वीडियो ठाहे करे चओ बाबा मां खां निकिरी वियो लफ़्ज़, ॿियो कुझु पियो निकिरे तोखां, हे तोखां जेकॾहिं निकिरी वियो आहे ऐं हाणे तूं तॾिजी बीठो आहे, भुल में ग़लती तोखां माफ़ थी आहे, पर हाणे तूं पाण इक़रार कयो आहे। वीडियो वञी ॾिसो, चवे थो त मां तंज़ में चयो आहे। अल्लाह से खां दुआ कयो त मौला ताला अहले सुन्नत व जमात जो बोलबाला फरमाए, मौला फितननि खे ख़त्म फरमाए। ओ सुन्नी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते असांखे पाकिस्तान मिलियो। हे पाकिस्तान ठाहियो बि सुन्निन गौस पाक जे दीवाननि ठाहियो, हिफ़ाज़त में असां सुन्नत जमात वारा कंदासीं। अब मुतफ़िक़ जेको आहे इहे न अञा भुलंदा हुआसीं। इंशाअल्लाह तबारक व तआला इहो पैगाम हिन दस्तगीर जी गादीअ तां मां फ़क़ीर ॾयूं थो वञा। सुन्नी सुख सां सुम्हंदो कोन, जिथे बि वेंदो इहा ॻाल्हि ज़रूरु कंदो त इन ज़ालिम खे इनखे सज़ा ॾिनी वञे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे पीरान पीर जो अदब नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि ते करम फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। दस्तगीर जा जेके मुरीद आहिनि उहे क़यामत ताईं शाद रहंदा, दस्तगीर जा जेके दुश्मन आहिनि उहे क़यामत ताईं मुर्दा आबाद रहंदा।